चूहड़ जमाली लॻे शाहबंदर जे साहिली पथी ते मਹਿमान पखी जी नसलकुशी कई पई वञे। वाइल्ड लाइफ सिटावल इंतज़ामिया नोटिस वठी नसलकुशी कंदड़ शिकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त मਹਿमान पखी जी नसल सर्दी जी मौसम में मਹਿमान पखी जी आमद हूंदी आहे ऐं उन जी आमद हूंदे ई नसलकुशी कंदड़ शिकारनि ऐं वापारियुनि सां मंथलियूं मुक़ररु करे मਹਿमान पखी जी हथ वठी शाहबंदर जे नंढे वॾी ढंढुनि ढोरनि में ढबियूं रिछ पखी जी आवाज़ में कैसेटियूं वॼाए नसलकुशी में इज़ाफ़ो करे छॾियो। वाइल्ड लाइफ सिटावल पारां शाहबंदर में मुक़ररु थियल मंथली खोर ऑफिसरनि खे शाहबंदर मां फौरी तौर हटाए नसलकुशी कंदड़ शिकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मਹਿमान पखी जी नसलकुशी खे तहफ़ुज़ फ़राहम करे हिन सर्दी जी मौसम में संदन आमद दौरान जीअण जो हक़ फ़राहम कयो वञे। शाहबंदर में मਹਿमान पखी जी नसलकुशी खे यकीनी बणाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं